अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद मुझे नालो नायब अली अरबाब आहे जेके दोस्त उडार पेज सां ग्रुप सां वाबस्ता आहिनि मूंखे सुठी तरह सुञाणीनि था ऐं जेके माण्हू नथा सुञाणीनि उन्हनि खे आइडिया पंहिंजो बैकग्राउंड ॿुधायां त मुंहिंजो पुठियां 15 सालनि खां IT सां ई मुंहिंजो जेको आहे किरदारु जेको आहे IT इंडस्ट्री सां ई रहियो आहे हुन सां वाबस्ता आहियां स्टिल एंड सो ऑन सो काफ़ी दोस्तनि जा मैसेजिस आया पे त तव्हां हिकिड़ी वीडियो ठाहियो छो जो ही हिकिड़ो रीसेंट इंसिडेंट थियो आहे जंहिंमें हिकिड़े फेक पोस्ट चइजे या वट्सो एवर उन शइ में नथो वञणु चाहियां जंहिंमें हिकिड़ो ज़िंदगी ज़ाया थी हिकु डॉक्टर जी। अच्छा जी, इन जो बैकग्राउंड छा आहे केस जो या वट्सो एवर न इन ते वेंदुसि ऐं न मुंहिंजो कमु आहे जेके दारानो पंहिंजी इन्वेस्टिगेशन कंदा ऐं उनखे पंहिंजे सर अंजाम ते पहुचाईंदा। मुंहिंजो इहो कमु आहे त तव्हांखे एतिरी आगाही ॾेई छॾियां त तव्हां पंहिंजे अकाउंट्स खे सिक्योर कीअं करियो। नंबर 1, तव्हां पंहिंजो फेसबुक जो अकाउंट आहे उहो मूं यूजुअली उडार पेज ते तव्हां वाबस्ता आहियो तव्हांखे आइडिया हूंदो असां ब्लॉग्स पोस्ट कंदा आहियूं जंहिंमें मोस्टली सिक्योरिटी जे बारे में असां जेको आहे आर्टिकल्स पब्लिश कंदा आहियूं ऐं इवन उहे बि सिंधी में हूंदा आहिनि। सो हिकु आम माण्हू खे बि हुन मां आइडिया थी वेंदो त पंहिंजे अकाउंटनि खे सिक्योर कीअं कजे एंड देन आउं तव्हांखे ॿियो ॿुधायां त पंहिंजे अकाउंट खे सिक्योर रखण जो तमामु आसान हल इहो आहे पंहिंजे फेसबुक अकाउंट खे 2 फैक्टर जेको आहे ऑथेंटिकेशन तव्हां इनेबल करे छॾियो। हुन सां फ़ाइदो इहो थींदो जो तव्हांजे अकाउंट खे केर बि लॉगिन करण खां पहिरीं हुनखे हिकिड़ो OTP जनरेट करिणो पवंदो। हुन OTP खां बाद ई तव्हांजे अकाउंट खे एक्सेस करे सघंदो। अच्छा, OTP छा हूंदो आहे? 1 टाइम पासवर्ड हूंदो आहे जेको तव्हांजे अकाउंट ते तव्हांजे मोबाइल ते 1 टाइम कोड ईंदो। उन कोड खे तव्हां पंहिंजे फेसबुक ते लॻाईंदो देन तव्हां लॉगिन करे सघंदो। इवन भले तव्हांजो पासवर्ड सही छो न हुजे, डिवाइस सेम छो न हुजे, पर वंस यू आर लॉक्ड आउट तव्हांखे उहो OTP हणणु लाज़मी आहे। उहो OTP 1 टाइम पासवर्ड जनरेट थींदो आहे, उहो फेसबुक जनरेट कंदो ऐं उहो तव्हांजी ईमेल ते रिसीव थींदो, तव्हांजे SMS या जेको मोबाइल नंबर आहे उन ते तव्हांखे रिसीव थींदो जेको तव्हां पंहिंजो रजिस्टर करायो आहे। अच्छा, इन खे एक्सेस करण जे लाइ तमामु आसान आहे। तव्हां सिंपल पंहिंजी सिक्योरिटी में वञी सघो था। सिक्योरिटी में वञी तव्हां पंहिंजो पासवर्ड एंड सिक्योरिटी ईअं कुझु लिखियलु हूंदो जंहिंखां बाद में तव्हां हुते 2 फैक्टर जो जेको आहे उनखे तव्हां इनेबल करे सघो था ऑप्शन खे। अच्छा, हुन सां फ़ाइदो इहो आहे त केरु तव्हांखे डायरेक्टली जेको बि आहे पहिरीं ॻाल्हि त हैक करणु एतिरो आसान न आहे। यूजुअली असां पाण जेको आहे इन्हनि फ्रॉडी जे चकरनि में अची करे किथे लिंक्स या किथे मैसेजिस ते क्लिक करे जिन खे फिशिंग लिंक्स चइबो आहे उन्हनि खे क्लिक करे असां जेको आहे असांजा अकाउंट्स जेके आहिनि उहे हैक थी था वञनि ऐं जेके रिकवर करणु तमामु मुश्किल थी था वञनि। नंबर 2, पंहिंजे अकाउंट्स जो कोशिशि करियो त हिकिड़ो मुश्किल पासवर्ड रखो जंहिंमें कैपिटल लेटर्स हुजनि। कैपिटल माना वॾा जेके हुजनि उहे कैपिटल हुजनि, उनजे अलावा हुन में नंबर्स हुजनि, हुन में सिम्बल्स हुजनि ऐं उहो अहिड़ो पासवर्ड हुजे जेको ईज़ी टू क्रैक न हुजे। मोस्टली मूं ॾिठियूं आहिनि त अहिड़ियूं IDs हूंदियूं आहिनि जिन खे पासवर्ड क्रैक करणु तमामु आसान हूंदो आहे। इवन दो त हू अहिड़ा पासवर्ड रखंदा पंहिंजो नालो हूंदो त पंहिंजे ॿारनि जो नालो रखी छॾींदा या पंहिंजो नालो रखंदा, हुन सां गॾु 1-2 पंहिंजी डेट ऑफ बर्थ रखंदा। सो इहो तमामु घणो आसान आहे। नंबर 2, तव्हां वटि कुझु ईमेल्स ईंदियूं। ईमेल्स में हमेशह कोशिशि करियो फेसबुक हुजे, व्हाट्सअप ते हुजे, मैसेंजर ते हुजे। तव्हां को बि अहिड़ो कमु नाहे कयो जंहिंजे तव्हांखे रिवॉर्ड मिले। सही आहे, राइट। असांखे कुझु माण्हुनि खे हिकिड़ो इहो बि गुमान हूंदो आहे त असांखे फेसबुक कमाइण लाइ असांखे लिंक मोकिले थो ऐं उन्हनि ते लिंक ते असां क्लिक्स करे ऐं असांजो जेको आहे पे आउट असां करे सघूं था। इवन दो तव्हां पब्लिशर बि न आयो हूंदो, तव्हांजो जेको ख़ासि कॉन्टेंट बि न आयो हूंदो, उन बावजूद बि लिंक्स ते क्लिक कंदा आहियो। जीअं तव्हां लिंक्स ते क्लिक कंदो ऐं तव्हांजो अकाउंट उन खां पोइ जेको आहे आराम सां हैक थी सघे थो। सेम तव्हांखे ईमेल्स अचनि, पंहिंजो ईमेल जो पासवर्ड आहे उहो थोरो जेको आहे कॉम्प्लेक्स रखो। कॉम्प्लेक्स ईअं बि आहे त जंहिं शहर में रहो था उन में तव्हां को सिंबल यूज़ करियो ऐं उन में कैप्स वर्ड्स यूज़ करियो, कैप्स ऐं स्मॉल ॿई यूज़ करियो। लेट सपोज़ त असां सिंध में था रहूं त सिंध में हिकिड़ी सिंबल यूज़ था करियूं डॉलर खां पोइ S वॾो हुजे, सिंध जेको आहे बाक़ी नॉर्मल केस में हुजे। उन खां पोइ लेट सपोज़ त असां को नंबर ऐड था करे छॾियूं। नंबर तव्हां लेट सपोज़
100 यूज़ करे छॾियो, 100 तव्हां यूज़ करे छॾियो। उन खां पोइ हिकिड़ी ॿी एंड में हिकिड़ी ॿी सिंबल डॉलर जी हणी छॾियो, एंड जी हणी छॾियो। वट्सो एवर जेका बि तव्हां लॻाइणु चाहियो तव्हां हुते पंहिंजो लॻाए सघो था। ॿी ॻाल्हि, जेके तव्हां वटि मैसेजिस अचनि, कोशिशि करियो। हिकिड़ो असां पहिरीं बि पंहिंजे ब्लॉग ते रखियो आहे त माण्हू छा था कनि, हाणे तव्हांजे इनबॉक्स में अप्रोच कनि था ऐं चवनि था त मैंने तुम्हारी वो तस्वीर देख ली है। ऐं उन में छा था कनि, जो तव्हांजी ही फोटो हूंदी आहे उनखे फोटोशॉप था कनि या DeepAI जे थ्रू तव्हांजी फोटो जेको आहे उहो मैनिपुलेट करे ईअं था रखनि की छोकिरी सां या त को जंहिंमें तव्हां सस्पेक्टेड लॻो, तव्हांखे पाणी गिल्टी फील थिए त ही छा पियो थिए, ऐं तव्हां क्लिक था करियो। जीअं क्लिक कंदा त तव्हांजो जेको पासवर्ड आहे या अकाउंट आहे उन तां सॉरी उन सां तव्हांजा मल्टीपल जेके आहिनि मैसेजिस ॿिया डिलीवर थींदा अकाउंट तां, ऐं तव्हांजो अकाउंट हैक थी वेंदो। सो इन्हनि शयुनि खां बचो। केर बि तव्हांजे अकाउंट ते अचे, क्या बि लिंक शेयर करे, उन लिंक ते क्लिक करण जी ज़रूरत न आहे। हा, लिंक कोशिशि करियो त ॾिसो त अॻिलो माण्हू केरु आहे, उनखे आइडेंटिफाई करण जी कोशिशि करियो। रिसेंट पास्ट में कुझु अहिड़ा केसिस बि आहिनि जंहिंमें असांजा दोस्त हुआ, उन्हनि खे पंहिंजे फ्रेंड्स मां, उन्हनि जी फ्रेंड लिस्ट मां उन्हनि खे मैसेजिस पिया अचनि, उन मैसेजिस में हू क्लिक पिया कनि। ऑब्वियसली फ्रेंड लिस्ट में उन ते ट्रस्ट वधीक हूंदो आहे ऐं उन खां पोइ उन्हनि जो अकाउंट हैक थी पियो वञे। सो सिंपली इहो तव्हांखे करिणो आहे, जो कंहिं बि एनोनिमस लिंक ते क्लिक न आहे करिणो। मेक श्योर कयो त लिंक्स जेके बि हुजनि वाज़े तौर ते ऑथेंटिकेट हुजनि। उन्हनि लिंक्स खे तव्हांखे कीअं ॾिसणो आहे, इन लाइ थोरो तव्हांखे टेक्निकल बि थियणो पवंदो। कोशिशि कजो त कुझु लिंक्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके फिशिंग लिंक्स जेके चवंदा आहिनि, ऐं उन्हनि में कुझु एक्सटेंशन यूज़ थियणो आहे। लेट सपोज फेसबुक आहे त फेसबुक कोन हूंदो, उन में लिखियलु हूंदो FACEBOOKI। फेसबुक न आहे। असां छा था करियूं, जल्दी में आहे नथा पढ़ूं ऐं असां सम्झूं था फेसबुक ई असांखे मैसेज पियो करे या लिंक उनजी आहे, पर जीअं क्लिक था करियूं डोमेन नेम ॿियो हूंदो आहे, रिडायरेक्ट कंदो आहे एंड देन तव्हांजो अकाउंट हैक थी थो वञे। सो मुंहिंजे ख्याल में एतिरी डिटेल काफ़ी आहे। जेकॾहिं तव्हांखे अगरि ॿियो कुझु सवाल करणा हुजनि, पंहिंजा क्वेश्चन्स करणा हुजनि, त उॾारियो पेज आहे UDAARPK। उन ते तव्हां पंहिंजा सवाल सिंधी में कयो, उर्दू में कयो, इंग्लिश में कयो। असांजी कोशिशि हूंदी आहे असांजी टीम तव्हांखे रिस्पॉन्स करे। ऐं जेकॾहिं तव्हांजो ॿियो को अहिड़े क़िस्म सां तव्हांजो को वाक़ियो पेश आयो जंहिंमें तव्हां चाहियो त असांजी हेल्प करियूं, त असांजी कोशिशि हूंदी आहे त अहिड़नि मौक़नि ते स्पेशली माण्हुनि जी असां हेल्प करियूं। पर इन्हनि खां पहिरीं बहितर आहे त तव्हां पंहिंजे अकाउंट खे पाण सिक्योर करियो। इन खां वधीक का बहितर ॻाल्हि न रहंदी। सो थैंक यू फॉर योर टाइम। ॾिसण जे लाइ महिरबानी। ऐं जेकॾहिं तव्हांखे वधीक डिटेल्स खपनि त असांजे पेज ते असां सां रीच आउट करे सघो था।